अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। एहसास किफ़ालत प्रोग्राम में करप्शन जे रोकथाम लाइ ह्यूमन राइट्स पारां फोकल पर्सन सिंध सैयद रियाज़ अली शाह ऐं मोहम्मद फरहान कुंभर, डिस्ट्रिक्ट मॉनिटर ज़िला टंडो मोहम्मद खान जे मुलाक़ातियार सेंटर पहुची सेंटर इंचार्ज सैयद वारिस अली शाह ऐं पीपल्स पार्टी जे कारकुननि कुंदर अली भुट्टो खां कमेंट्स वरिता ऐं औरतुनि खे मिलंदड़ रक़म ॻणप करे ॾिनी ऐं जाइज़ो पिणु वरितो। जॾहिं त उन मौक़े ते मास्क पिणु तक़सीम कया विया। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो कुंदर अली भुट्टो आहे। आहियां हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ से पीपल्स यूथ ऑर्गेनाइजेशन की तरफ से कम पियो करियां ऐं हिते असांजी पूरी मुकम्मल कोशिश है तो जेके BISP जा हिते बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि खे कुझु असां फैसिलिटेशन ॾियूं। उन्हनि लाइ असांखे थोरो पाणी जी अरेंजमेंट कई है ऐं सोशल डिस्टेंस जो जेको कॉन्सेप्ट आहे असांजो उन हवाले सां असां हिते पंहिंजो सिटिंग अरेंजमेंट बि कई आहे ऐं असांजी कोशिश आहे त कंहिं बि मुस्तहिक जा पैसा न खॼा वञनि ऐं जेकॾहिं हुननि जी इंस्टॉलमेंट्स 12,000 आहिनि त पूरा 12,000 मिलनि ऐं जेकॾहिं 21,000 आहिनि त उहे मिलनि ऐं असां इहा ई कोशिशि आहे त हिननि खे जेतिरो बि माना फैसिलिटेट कयो वञे असीं पंहिंजी पूरी महिनत कयूं था। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।